बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बकरा आयत नंबर 256 उन जो मां थोरो हिसो हिते लिखियो आहे ऐं उन थोरे हिसे जो ई तर्जुमो लिखियो आहे। अलाह साईं फरमाए थो, तर्जुमो आहे औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला इक्राह फिद्दीन, इन जो तर्जुमो आहे त दीन मञाइण में का ज़बरदस्ती न आहे। इन ते थोरो ॻाल्हायूं था जेको मूं सम्झो आहे ऐं जेको थोरो घणो मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे, मुंहिंजो मुशाहिदो आहे, उन हिसाब सां। अस्सलाम वालेकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो। इहा पूरी आयत मूं न तर्जुमो लिखियो आहे पाण वटि, सिर्फ़ु इहो हिकिड़ो हिसो आयत जो, ला इक्राह फिद्दीन। ठीकु आहे, छो त इहो अक्सर हिते हुते पढ़ण लाइ बि मिलंदो आहे, इनखे माण्हू रेफरेंस में बि कोट कंदा आहिनि, हवालो बि ॾींदा आहिनि। त हाणे इन जो जेको तर्जुमो आहे उहो आहे त दीन मञाइण में का ज़बरदस्ती न आहे। इन जो मतिलबु इहो आहे त कंहिंखे बि इस्लाम में दाख़िल करण लाइ तव्हां ज़ोरी नथा करे सघो, कंहिंखे बि ज़ोरीअ ज़बरदस्ती मुस्लमान नथा करे सघो। किन हंधि मूं इहो बि ॾिठो, अलाह माफ़ करे, त भई दीन में त का ज़बरदस्ती न आहे, पोइ मां नमाज़ पढ़ा न पढ़ा, ईअं न आहे। दीन मञाइण में का ज़बरदस्ती न आहे, इन करे तव्हां अलाह जा हुकुम ई न मञो। दीन मञाइण में ज़बरदस्ती ईअं न आहे त तव्हां कंहिं बि ॿिए ग़ैर मुस्लमान खे ज़ोरीअ, बंदूक जे ज़ोर ते, डंडे जे ज़ोर ते ज़बरदस्ती मुस्लमान नथा करे सघो। तव्हां उनखे ज़ोरीअ इस्लाम क़बूल नथा कराए सघो, तव्हां उनखे ज़ोरीअ इस्लाम में दाख़िल नथा करे सघो। पर जेकॾहिं हिकु दफ़ो तव्हां मुस्लमान थी विया हो, तव्हां ऑलरेडी मुस्लमान आहियो, तव्हां मुस्लमाननि जे घर में ॼाया हो, अलाह तव्हां ते महिरबानी आहे, पोइ तव्हां ते उहे सभु हदूं, सभु कानून, सभु क़ाइदो लागू थींदो जेको इस्लाम जो हुकुम आहे, जेको अलाह जो हुकुम आहे, जेका असांजे दीन जी तालीम आहे। असां जेके मुस्लमान आहियूं त इन आयत खे इन हवाले सां कॾहिं बि न वठिजे त दीन मञाइण में का ज़बरदस्ती न आहे, इन करे असांजी मर्ज़ी, असां जेको मञूं, जेको न मञूं, जेको कयूं, जेको न, इहो मुस्लमाननि जे लाइ न आहे। इहो क्लियर, इहा ॻाल्हि ज़हन में विहारणी आहे त दीन मञाइण में ज़बरदस्ती न आहे, यानी ॿियनि खे तव्हां ज़ोरीअ मुस्लमान नथा करे सघो, ज़बरदस्ती न आहे इन में। जेको पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां, पंहिंजी सम्झ सां, पंहिंजे फ़हम सां इस्लाम क़बूल करे, उहा उनजी मर्ज़ी आहे। पर जेके असां ऑलरेडी मुस्लमान आहियूं, असांखे सभु पाबंदियूं उहे असां ते लागू आहिनि। नमाज़ 5 वक़्तु पढ़णी आहे, 5 जेके अहम रुकन आहिनि इस्लाम जा बुनियादी, त अलाह खे हिकु मञणु, नमाज़ पढ़णु, रोज़ा रखणु, ज़कात ॾियणु, हज करणु। जंहिंमां हज ऐं जेके ज़कात आहे उहा ख़ुशहाल माण्हुनि ते फ़र्ज़ु आहे, जेके पैसे वारा हुजनि। बाक़ी नमाज़, रोज़ो ऐं तौहीद जेका आहे उहो त हर कंहिं ते फ़र्ज़ु आहे। त उहे 5 इहे बुनियादी अरकान आहिनि, रुकन आहिनि। त असां जॾहिं मुस्लमान आहियूं त असांखे उन्हनि सभिनी हुकुमनि खे फॉलो करिणो आहे। हिकु त इहे 5 रुकन, इन्हनि ते अमल करणु, पोइ असां ते फ़र्ज़ु आहे त असां सभिनी पैगंबरनि ते, मलाइकनि ते, क़यामत जे ॾींहं ते, आसमानी किताबनि ते असां ईमान आणियूं, उन्हनि खे मञूं। ऐं जेके असांखे रोज़मर्रा ज़िंदगीअ जा अलाह साईं हुकुम ॾिना आहिनि, क़ुर पाक असांजे लाइ गाइडेंस आहे, ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ऐं हदीस जेका आहे उहो उन्हनि प्रैक्टिकल उहो करे ॾेखारियो, उन मुताबिक़ उहो असां सभिनीनि खे मञणु लागू आहे, असां सभिनीनि ते लागू आहे, फ़र्ज़ु आहे। उनजो हिसाबु थींदो, हिकु हिकु नंढी नंढी शइ जो हिसाबु थींदो, ग़लति ॻाल्हाए हर लफ़्ज़ जो हिसाबु थींदो, हुकूक अल्लाह जी पाबंदी न कईसीं, उन में कमी कईसीं, उनजो हिसाबु थींदो, हुकूकुल इबाद जी जेका बि असां कंदासीं उन में कसर घटिताई, उनजो हिसाबु थींदो। ऐं अलाह ताला जा जेके असां नाफ़रमानी कयूं था, गुनाह कयूं था, इबादत न कई, नमाज़ न पढ़ी, रोज़ो न रखियो, त जेकॾहिं माफ़ियूं वठूं, तौबा कयूं ऐं वापसि असां सिधे रस्ते ते अची वञूं, सॼा हुकुम मञूं, त पोइ अलाह असांजा उहे पुराणा जेके बि ज़्यादतियूं ग़लतियूं आहिनि, असांजूं ख़ताऊं माफ़ु करे सघे थो। पर जेकॾहिं असां कंहिं इंसान जी दिलि आज़ारी था कयूं, उनजो नुक़सानु था कयूं, उनखे तकलीफ़ था ॾियूं, त उनजो अख़्तियार अलाह साईं पाण वटि न रखियो आहे माफ़ु करण जो। त जेसिताईं उहो बंदो न माफ़ु कंदो जंहिंखे असां इज़ायो आहे, तेसिताईं अलाह बि माफ़ु न कंदो। त इहा ॻाल्हि ज़हन में विहारणी आहे त असांखे हर नंढी नंढी ॻाल्हि जो, हर नंढे नंढे गुनाह जो, हर नंढी नंढी ग़फ़लत जो, लापरवाहीअ जो बि हिसाबु ॾियणो आहे। हर नेमत जेका अलाह असांखे अता कई आहे, इवन हे सही सलामत जिस्म ॾिनो आहे, ज़िंदगी ॾिनी आहे, मोहलत ॾिनी आहे, हर रोज़ु सुबुह जो उथूं था, हिकु नओं ॾींहुं वरी असांखे मिले थो, त उन में छा कयोसीं, का हुकुमनि जी फ़र्माबरदारी कईसीं, को अलाह जे ॿुधायल रस्ते ते हलियासीं,
या उन में बि ग़फ़लत कईसीं रोज़ जो रोज़, अॼु न कंदमि पोइ कंदमि, भला हिन दफ़े हाणे छॾियांसि, वरी ॿिए दफ़े कंदमि, अमल जी ॻाल्हि थी कयां। त ज़िंदगीअ त अॻिले पल जी ख़बर ई न आहे, त इन करे इहो ख़्यालु रखिणो आहे त दीन में जेका ज़बरदस्तीअ खां मना कयो वियो आहे उहो इन लाइ मना कयो वियो आहे त जेके ग़ैर मुस्लिम आहिनि उन्हनि खे तव्हां ज़ोरीअ मुस्लमान नथा करे सघो, ठीकु आहे। बाक़ी जेके मुस्लमान आहिनि उन्हनि ते अलाह जो हर क़ानून, हर जेको हद आहे उहा असां ते लागू थी थिए। जेके असां ग़फ़लत कंदासीं, गुनाह कंदासीं, लापरवाहियूं कंदासीं, त इन मां असांखे निकिरणो आहे, उनजो असांखे हिसाबु ॾियणो पवंदो। इन ग़फ़लत ऐं लापरवाही जी निंड मां जाॻणो आहे, उथणो आहे, मोकियो आहे, मोहलत आहे अञा बि। त कॾहिं बि इन आयत जे रेफरेंस खे, इन हवाले खे ग़लति न वरितो वञे। इन जो मतिलबु इहो न आहे जेको आम तौर ते माण्हू सम्झंदा आहिनि। ॾाढी गहरी ॻाल्हि आहे, जेको मुस्लमान आहे हुन ते वॾी ज़िमेदारी आहे। ऐं दीन हिकिड़ो आसान आहे, दीन फितरत आहे, इंसान जी फितरत जे मुताबिक़ अलाह साईं उसूल ऐं क़ानून मुक़ररु कया आहिनि, ज़िंदगी गुज़ारण जो रस्तो ॿुधायो आहे। त ॾुखियो न आहे अगरि को दिलि सां सिर्फ़ु हिकु दफ़ो अमल करण जो इरादो करे ऐं शुरू थी वञे, त मंज़िल पाणी आसान आहे। मूंखे लॻो त इहा इम्पॉर्टेंट हिकिड़ो आयत जो हिसो आहे जेको आम तरह सां थोरो ग़लति तरफ़ ॾे माण्हू वठी था वञनि इन खे, त उनखे थोरो क्लियर कजे। ऐं पंहिंजी सम्झ मुताबिक़ जेको मूं सम्झो उहो मां तव्हां सां शेयर कयो आहे। अलाह असांखे पंहिंजे हुकमनि ते हलण जी तौफ़ीक़ ॾे ऐं पंहिंजे हिन पाक कलाम खे पढ़ण जी ऐं सम्झण जी तौफ़ीक़ ॾे। अमल त तॾहिं कंदासीं न जॾहिं हिकु त पढ़ंदासीं, ॿियो सम्झंदासीं, पोइ ईंदो अमल करण जो वारो। आमीन आहे सभिनीनि जे लाइ।